एक दफ़ो ॿीहर तव्हांखे भली कार मीर मुर्तज़ा शाइरी यूट्यूब चैनल तरफ़ां अॼु तव्हांजे लाइ पेश ख़िदमत आहे नई तहरीर उनवान हयाती ॿार बणिजी वई। अगर तव्हांखे पसंदि अचे त लाइक कमेंट ज़रूरु कजो। अगर तव्हां नवां आहियो चैनल ते त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। हयाती ॿार बणिजी वई। हयाती कॾहिं मुलाइब ख़ूबसूरत ख़्वाब हुई। मूं बि सोचियो हो त ज़िंदगी मुहबतनि पंहिंजनि माण्हुनि ऐं ख़ुशियुनि सां भरपूर हूंदी, पर शायदि क़िस्मत खे कुझु ॿियो ई मंज़ूर हो। अॼु जॾहिं पोइते निहारींदो आहियां त महसूसु थींदो आहे ॼण मुंहिंजी हर ख़ुशी कंहिं अधूरी कहाणी वांगुरु रस्ते में ई दफ़न थी वई हुजे ऐं हयाती ॿार बणिजी वई आहे। हाणे न कंहिंजे अचण जी ख़ुशी रही आहे, न कंहिंजे वञण जो फ़र्क़ु पवे थो। दिलि एतिरी थकिजी चुकी आहे जो रोअण बि विसरी वियो आहे। हर ॾींहुं साॻियो दर्द, हर राति साॻिया ॻोढ़ा ऐं हर साह ॼण के अणॾिठल अज़ाब जो हिसो बणिजी वियो आहे। माण्हू चवनि था वक़्तु हर ज़ख़्म भरे छॾींदो आहे, पर शायदि मुंहिंजे दिलि जा ज़ख़्म वक़्त खां बि वॾा आहिनि। हर नई सुबुह सां पुराणियूं यादूं ॿीहर जागी पवनि थियूं। हर शाम वरी कंहिं विछड़ी वियल चहिरे जी यादि दिलि खे टोड़े छॾे थी। जिन खे पंहिंजो सम्झियमि से ई अजनबी बणिजी विया। जिन लाइ दुआऊं घुरियमि तिनी मूंखे विसारे छॾियो। हाणे त दिलि कंहिं ते एतबार करण खां बि डिॼे थी, छो त हर भेरे उमेदनि जो जनाज़ो ई खिजंदे ॾिठो आहे। कॾहिं कॾहिं लॻंदो आहे ॼण मां जीअरो ज़रूरु आहियां, पर मुंहिंजे अंदर जो इंसानु घणो अॻु मरी चुको आहे। हीअ मुस्कुराहट रुॻो माण्हुनि खे ॾेखारण लाइ आहे। हक़ीक़त में त मुंहिंजी दिलि हर पल ख़ामोशीअ सां रोई थी। राति जी ऊंदाही जॾहिं वधी वेंदी आहे तॾहिं दर्द वधीक जागी पवंदो आहे ऐं तकियो ॻोल्हण सां भिॼी वेंदो आहे, पर कंहिंखे ख़बर बि न पवंदी आहे। दुनिया लाइ मां शायदि ठीकु आहियां, पर मुंहिंजे अंदरि हर शइ टुटी चुकी आहे। हाणे त दुआ बि उहा नाहे रही त ख़ुशियूं मिली वञनि। बसि उहा दुआ आहे त या अल्लाह हिन दिलि जो भार हल्को करे छॾ, छो त हीउ ॾुख हाणे बर्दाश्त खां ॿाहिरि थी वियो आहे ऐं हयाती ॿार बणिजी वई आहे। छाकाणि त हाणे न ख़्वाब बचिया आहिनि, न आस बची आहे, न कंहिंजे इंतज़ार जो सहारो। रुॻो यादूं आहिनि, दर्द आहे, ख़ामोशियूं आहिनि ऐं हिकु अहिड़ो सफ़र जंहिंजो हर क़दम अखियुनि में ॻोढ़ा भरे छॾे थो। शायदि कुझु माण्हू दुनिया में ख़ुशियूं माणण लाइ न, पर दर्दनि खे पंहिंजे नसीब तौरु खणी हलण लाइ पैदा थींदा आहिनि। मां बि शायदि उन्हनि मां हिकु आहियां। जेकॾहिं तव्हांजी दिलि बि के अणॾिठल दर्द हेठि दॿियल आहे त यादि रखो, कॾहिं कॾहिं ख़ामोश रहंदड़ माण्हू ई सभ खां वधीक टुटल हूंदा आहिनि। जेकॾहिं ग़मगीन तहरीर तव्हांजे दिलि खे छुई वई हुजे त मीर मुर्तज़ा शाइरी चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो ऐं उन्हनि माण्हुनि ताईं ज़रूरु पहुचायो जेके ख़ामोशीअ में दर्द सही रहिया आहिनि।